अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज एक नई धमाकेदार अपडेट खणी आया आहियूं तव्हांजे लाइ। दोस्तों ही जेका अपडेट आहे ही एक बेहतरीन अपडेट आहे, ख़ासि करे जेका तकरार ड्रामे सां चाह रखनि था दोस्त ऑडियन, उन्हनि जे लाइ ही बेहतरीन अपडेट आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, इन अपडेट त वरी आहे ऐं जेको मतिलबु वीडियो आहे उहो बिल्कुलु नंढड़ो आहे। इन वीडियो में कोशिशि कंदो त सॼी अपडेट तव्हांखे ॾियां ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी दोस्तों ज़रूर सब्सक्राइब करे छॾींदा, पेज के फॉलो कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे वाज़े कंदो हलां त काफ़ी दोस्त इहो कमेंट करे रहिया आहिनि त असद कुरैशी जी जेका जॻह इन तकरार ड्रामे में न पई थिए, इन खे छो आंदो वियो आहे। अचण सां ई हुन को ख़ासि अहिड़ो क़दम न खयों आहे, सिर्फ़ु डायलॉग बाज़ी करे थो, ॿियो कुझु नथो करे ऐं इन जी ज़रूरत कोन हुई तकरार ड्रामे में। ऐं वरी पप्पू बि अची वियो, वरी टप्पू भी अची वियो। इन छाजे करे इन्हनि खे एड कयो वियो आहे, कहिड़ी वजह आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामे जा व्यूज़ वधाइण जे लाइ असद कुरैशी जी एंट्री हई हुयूं ऐं काफ़ी दोस्त इन शइ में ख़ुशि हुआ त असद कुरैशी आयो आहे, कुझु न कुझु हू कंदो, ड्रामो अञा बहितरीन थी वेंदो। लेकिन काफ़ी दोस्तनि पहिरियों बि मैसेज कया हुआ असद कुरैशी जी ज़हर ज़िंदगी में कुझु न कयो, ईअं गुम थी वियो, हिन ड्रामे में भी कुछ ही कान कंदो, ईअं गुम थी वेंदो। अॼु वाकई उन्हनि दोस्तनि जी ॻाल्हि सची थी रही आहे। असद कुरैशी जेको तकरार ड्रामे में आयो आहे, ख़ासि कुझु बि न कयो अथई, सिर्फ़ु डायलॉग बाज़ी खां सवाइ। ऐं अॻिते कुझु कंदो क़दम अहिड़ा खणंदो जिथे ड्रामे में दिलचस्पी पैदा थिए माण्हुनि खे। दोस्तों ज़रूरु ड्रामे खे अॻिते वधाइण जे लाइ कुझु न कुझु दिलचस्पी पैदा करण जे लाइ असद कुरैशी खे रोल ॾींदा, अहिड़ो करेक्टर ॾींदा जंहिंमें हू वरी जेको आहे असद कुरैशी जीअं ड्रामे खे चार चंड लॻाए। ख़ुदा हाफ़िज़।